الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه سبحان الله ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له سبحان الله ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا سبحان الله ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين سبحان الله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. جناب عالی مرتبت صدر گرامی قدر و معزز علماء کرام و دیگر مسلمان بھائیرو عزیزو دوستو السلام علیکم ورحمۃ اللہ. اواں پیاری جماعت جے آڈو اللہ تبارک و تعالی جل جلالہ و من والہ جے پاک کلام قرآن مجید جی ہکڑی آیت سگوری موضوع جے سلسلے میں موں تلاوت کئی آ. جن جے سلسلے میں اواں جے خدمت میں مکھے چند گزارشوں عرض کرنیوں آہن. اللہ تبارک و تعالی کھان دعا ہے شال موں گناہگار کے رب تعالی حق کہیں سچ بیان کرن جی توفیق عطا فرمائے. ان کھان بعد یا دعا کयो ت رب تعالی شال تواں اساں ऐं सभिनी ॿुधण वारनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए. अॼोके जलसे जो उन्वान आहे अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. अंजुमन सपाहे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नौजवाननि तरफ़ां सिंध जे तारीख़ी शहर सेवण शरीफ में ही अज़ीम शान जलसो मुनाक़द थी रहियो आहे. अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करण लाइ उलमा हज़रात के मदऊ कयो वियो आहे. मूं गुनहगार खे भी हुकुम थियो आहे त आउं बि तव्हांजी ख़िदमत में कुझु इन बारे में अर्ज़ कयां. पर मुंहिंजा अदा नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी अज़मत जन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत लाइ अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु मुकम्मिल कुरान पाक नाज़िल फरमायो आहे. जन जी अज़मत कुरान बयान करे. कुरान यकीनन अल्लाह जो कलाम आहे. इएं खणी चइजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे ख़ुदा ताला पाण बयान फरमाए. इंसान खे कहिड़ी ताक़त आहे, वरी मूं जहिड़े नाचीज़ नाक़िस कम इल्म खे कहिड़ी ताक़त आहे जो नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत खे बयान कयां. पर जीअं मशहूर आहे यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं विकामी रहियो हो ऐलान पे थियो हल मिन मुश्तरन यश्तरिल हाज़ल गुलामल जलीलल जमील. आहे को जेको हिन सोहणे गुलाम खे ख़रीद करे. अरबपति लखपति करोड़पति माण्हू सेठिया अची गॾिजा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न जमाल खे ॾिसी हर हिक जी तमन्ना हुई त इहो सोहणो आउं ख़रीद कयां ऐं वधि खां वधि पैसा ॾेई आउं हिन जो ख़रीदार बणिजा. उन ख़रीदारनि में हिकिड़ी कुरारी बि हुई जंहिंजे हथ में सुट जा ढेरा हुआ. उनखे माण्हुनि चयो तूं छो बीठी आहीं,
सोन चांदी जे मुक़ाबले में तुंहिंजे सुट जी का क़ीमत नाहे। माई चयो हाओ, माण्हू हिन खे सोहणो ग़ुलाम समझी ख़रीद करण आया हल, पर हिननि खे ख़बर कान्हे का हिन जे पेशानीअ में नबूवत जो नूर चमकी रहियो आहे। आउं हिकिड़े अल्लाह जे नबी जे ख़रीदारनि में पंहिंजो नालो ॻंढाइण आई आहियां। मिले या न मिले उहा बाद में ॻाल्हि आहे, लेकिन क़यामत में जिथे यूसुफ जा ख़रीदार सॾिबा त मुंहिंजो नालो बि सॼो वेंदो। मुंहिंजा भाउ हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मत बयान करण वारनि में क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं वॾनि वॾनि ख़तीबनि, आलिमनि, शाइरनि, मुहक़िक़नि खे सॾु थींदो त असां बि इन उमेद ते हाज़िर चऊं त मन असांजो बि नालो इन में ॻंढिजी वञे। उमेद आहे जिथे बयान करण वारनि में असां जहिड़नि जो नालो हूंदो ते ॿुधण वारनि में अव्हां जो नालो बि हूंदो। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकाश तव्हां असांखे महबूब करीम जे अज़मत सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। दुरूद शरीफ पढ़ंदा हलो, मां तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधाए चंद मारूज़ात अर्ज़ कयां। मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। लक़द जाअकुम, बिला शको शुबा, हिन ॻाल्हि में को शक नाहे। लाम हरफ ताक़ीद जो आहे, कद हरफ तहक़ीक़ जो आहे। अल्लाह ताला फरमाए थो बेशक हीअ तहक़ीक़ सची ॻाल्हि आहे त तशरीफ़ वठी आयो आहे अव्हां वटि। लक़द जाअकुम, बेशक आयो आहे तव्हां वटि। ऐं मुखातब ऐं ॿुधण वारो जन सां ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात ख़िताब फरमाए ॻाल्हाए पियो। यकीनन अल्लाह पाक पंहिंजे हबीब ते किताब नाज़िल फरमायो, महबूब करीम जे उम्मत खे ख़ुदा ताला जी ज़ात ख़िताब थो फरमाए, ऐं मुंहिंजे महबूब जा उम्मतियो बेशक तव्हां ॾे आयो आहे रसूलुम मिन अनफुसिकुम। रसूलुन अरबी जो लफ़्ज़ आहे। अरबी जे कानून मुताबिक़ इन रसूलुन जे मथां ॿ पेश आहिनि जिन खे तनवीन चइबो आहे। ॿ ज़बरूं हुजनि, ॿ ज़ेरूं हुजनि या ॿ पेश हुजनि, उनखे अरबी नहवी कानून मुताबिक़ तनवीन चइबो आहे। तनवीन मां ॿ फ़ाइदा हूंदा आहिनि, हिकिड़ो नकरे जो फ़ाइदो हूंदो आहे ऐं ॿियो तनवीन में ताज़ीम जो फ़ाइदो हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जाइ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात के रसूलुन जे लफ़्ज़ सां मौसूम फरमायो आहे। अल्लाह ताला फरमा लक़द जाअकुम रसूलुन, बिला शको शुबा। हाणे न तनवीन जी ताज़ीम वारी लिहाज़ सां माना हीअ तरह कई वेंदी त बेशक तव्हां वटि इंसान आओ तमाम वॾे शान इज़त ऐं अज़मत वारो रसूल आयो आहे। तव्हां वटि तमाम बरगुज़ीदो, तमाम वॾे शान वारो, इज़त ऐं अज़मत वारो रसूल सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए थो आयो आहे। अॻिते आहे मिन अनफुसिकुम, अव्हां जे ई जिन्स में आयो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उनखे तव्हां जे जिन्स में तव्हां ॾे रवानो कयो आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन पंहिंजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
सिफ़त सना हिन लफ़्ज़नि में बयान थो फरमाए त जेका ॻाल्हि ऐं ॿुधण वारो अव्हां खे तकलीफ़ पहुचाईंदी आहे, ॾुख ॾींदी आहे, अव्हां खे सताईंदी आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए उहा ॻाल्हि मुंहिंजे प्यारे अज़मत वारे रसूल खे तकलीफ़ ॾींदी आहे, ॻरी हूंदी आहे। उहा ॻाल्हि ॾाढी नबी करीम खे ॾुखी लॻंदी आहे, कहिड़ी जेका तव्हां खे सताए। हरीसुन अलैकुम, अव्हां जे मथां हो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरीस आहे। छा जो हिर्स कंदो आहे उहो अॻिते तव्हां हली वज़ाहत में ॿुधंदव। बिल मुमिनीन रऊफुर रहीम, ऐं उहो प्यारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मोमिननि जे लाइ रऊफ़ भी आहे त मोमिननि जे लाइ रहीम भी आहे। इहो आहे इन तिलावत कयल सगोरी आयत जो तर्जुमो जेको मां तव्हां जे आॾो मुख़्तसर लफ़्ज़नि में पेश कयो आहे। बाबा हिन खे हिकु जाइ ते बीहारियो, या खुटायो या वधायो, घटि घटि कंदो, इहो ख़राबु आहे। हिकिड़ो आवाज़ बीहारियोसि दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। सेटिंग्स अहिड़ी कजो ॿीहर बि को घुराएव। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्हम्दुलिल्लाह इज्तिमा तमाम घणो आहे। मूंखे एहसास आहे अव्हां खे गर्मी आहे, पर छा कजे जो तव्हांजो हिकु त इलाइक़ो गरम आहे, इन खां अलावा मौसम इहे चिट जी गर्मी जी आहे। अव्हां खे गर्मी ज़रूर आहे, पर मुंहिंजे मिठड़े हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो त ख़ुदा हवा खे खोले। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तो, अल्लाह ताला मुंहिंजे हबीब पाक जे आमद जे लाइ फरमायो आहे लक़द जाअकुम, बेशक तव्हां ॾे आयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद मुबारक जो ज़िक्र खुदा ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं बि फरमायो आहे त किथे फरमाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, बेशक तव्हां ॾे तव्हां जे जिन्स मां अल्लाह ताला जो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात वरी किथे फरमाए थो क़द जाअकुम मिन अल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। इते बि ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात लफ़्ज़ क़द जो आंदो आहे त बेशक, हिन ॻाल्हि में को शक न आहे। जाअकुम मिन अल्लाह, आयो आहे तव्हां वटि अल्लाह पाक वटां नूरुन, हिकिड़ो मुनव्वर इज़्ज़त ऐं अज़मत वारो नूर, व किताबुम मुबीन, ऐं उन सां गॾु हिकिड़ो रोशन किताब बि आयो आहे। अव्हां इते ॾिसंदो गौर कंदो, इते बि अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात लफ़्ज़ जा जो इस्तेमालु फरमायो आहे। लक़द जाअकुम, क़द जाअकुम मिन अल्लाह। खुदा तबारक व तआला हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद मुबारक खे जा जे लफ़्ज़ सां इस्तेमालु फरमायो आहे। अरबी जो कानून आहे, सिंधी में बि चइबो आहे अदा फलाणो आयो आहे, ईंदो उहो आहे जेको अचण खां अॻु में किथे मौजूदु हूंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो नबी करीम जी ज़ात बाबरकात तव्हां वटि आया, असां वटि त आया, पर असां वटि अचण खां अॻु में किथे हुया? उहा ख़ुदा ताला पाण वज़ाहत फरमाई आहे क़द जाअकुम मिन अल्लाह, आयो तव्हां वटि आहे, अवां अॼु ॾिठो आहे, पर इहा हस्ती अॻे ई अल्लाह जे ज़ात बाबरकात वटि मौजूदु हुई। तव्हां वटि तव्हांजे अल्लाह वटां आयो आहे। असांजो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक वटां आयो, छो त कलमे में बि असां ईअं चऊं था तव्हांजे साम्हूं लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह जे ज़ात बाबरकात असां ॾे रवानो कयो आहे। इहो प्यारो हबीब अल्लाह जे तरफ़ खां मोकिलियल आहे, अल्लाह रवानो कयो आहे।
अल्लाह ताला जल जलालू अमन वालू असां ॾे मोकिलियो आहे, अल्लाह वटां ई आयो आहे, रसूलुल्लाह आहे। ऐं क़ुरान पाक फरमाए थो क़द जाअकुम मिन अल्लाह या लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, आयो आहे तव्हां वटि अल्लाह जो प्यारो हबीब मुंहिंजो महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया में अचे महबूब जे अचण खां मुस्तफा जी अज़मत जो ज़िक्र अॻे ई पियो हले। खुदा जा जेके बि नबी आया या जेके बि रसूल आया, आदम अला नबीना अलैहि सलात वसलाम खां वठी हज़रत ईसा अला नबीना अलैहि सलात वसलाम ताईं हर नबी खां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इहो वाइदो पे वरितो त तव्हां नबी बि आहियो, रसूल बि आहियो, साहिब शरीयत बि आहियो। मां पंहिंजो तव्हां खे रसूल बनाए या नबी बनाए दुनिया ॾे रवानो कयां थो। अवां शरीयतूं कानून खणी वञो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम। ऐं अल्लाह जा प्यारा नबियो यादि रखो, ऐं दुनिया वारो तव्हां इहा ॻाल्हि यादि रखो, जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात नबियनि खां वाइदो पे वरितो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, जॾहिं रब करीम जे ज़ात बाबरकात नबियनि खां पक्को वाइदो पे वरितो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ॿ वाइदा वरिता हा। आलम अरवाह में हिकिड़ो ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात रूहनि खां वाइदो वरितो आहे, ऐं ॿियो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात सिर्फ़ ख़ालिस नबियनि खां वाइदो वरितो हो। उन टाइम ते को बि मौजूदु कोन हो। रूहनि जे वाइदे वठण जे टाइम ते तव्हां असां सभु हुआसीं, पर अल्लाह ताला जे मञण वारा बि हुआ, ख़ुदा जा मुनकिर बि हुआ। जेके बि ख़ुदा ताला रूह पैदा फरमाया हा, उन सभिनी रूहनि खां रब करीम जे ज़ात वाइदो वरितो हो, अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब न आहियां छा? उते सभिनि चयो हो कालू भला, हाओ मौला तूं असांजो रब आहे। पोइ हिते खणी फिरी वियासीं, उहा ॿी ॻाल्हि आहे, लेकिन आलम अरवाह में तव्हां असां सभिनि हाओ कई आहे। उहो वाइदो असां हाणे विसारे छॾियो आहे, लेकिन अल्लाह वारनि उहो वाइदो कोन विसारियो। हज़रत शाह अब्दुल लतीफ साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पयो में कालू भला कलबसी, तॾहिं तित चयो में हाणे पारणो हित पयो में मूंखे वचन वेड़ी चल सां। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त आलम अरवाह में मां जेका रब करीम सां हाओ कई ही, वचन करे आयोसि त हाओ मौला तूं असांजो रब आहे, तुंहिंजी इबादत कंदासीं, तोखे वहदहू ला शरीक करे मञींदासीं, तुंहिंजे अहकामनि ते हलंदासीं। वाइदो त उते कयो हुयोसूं, लेकिन असांखे पाड़णो वरी हिते पइजी वियो आहे। आम माण्हुनि खां तोखां मूंखां विसरी वियो आहे। अल्लाह वारनि खे आलम अरवाह वारो वाइदो यादि आहे। खुदा करे शल तव्हां असांखे बि यादि अची वञे, चओ आमीन। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जो वाइदो आलम अरवाह वारो, जेकॾहिं तव्हांखे अरवाह वारो यादि नाहे त मुंहिंजे प्यारे नबी करीम बाद में यादि ॾियारियो आहे। मुंहिंजा अदा वक़्तन फ़वक़्तन तव्हांखे यादि ॾियारियो वञे थो। उन वाइदे जी अहमियत खे ॾिसी अल्लाह जा फर्मा बरदार बणिजी पओ, रब करीम जे इबादत में लॻी वञो, पंहिंजे मालिक जे दर ते झुको। जेको अल्लाह जे दर ते झुकंदो आहे सो कलंदर थी वेंदो आहे। जेको रब करीम जे ज़ात बाबरकात जी इबादत कंदो आहे सो शाह सदर रहमतुल्लाह अलैह हूंदो आहे। जेको रब करीम जी इबादत करे बानप जी हक़ीक़ी हक़ अदा कंदो आहे सो पीराने पीर गौसल आज़म दस्तगीर बणिजी ॾेखारींदो आहे। अल्लाह जी इबादत असांजे मथां फर्ज़ा लाज़िमा, बंदा आहियूं बहैसियत बंदे जे, बाने हुजण जे हैसियत में इन नाते सां तव्हां असांजे मथां लाज़िमात असां पंहिंजे रब करीम जी इबादत कयूं। दुनिया में वाइदो कबो आहे त उन दुनिया में कंहिं आम माण्हूअ सां कयल वाइदे खे बि निभाइण जी कोशिशि कबी आहे। दादा मूं फलाणे सां ही वाइदो कयो आहे, यार जेकॾहिं आउं इहो वाइदो न निभाईंदुसि त वाइदे ख़िलाफ़ी थी पवंदी। अवां असां त ख़ालिक़े काइनात सां वाइदो कयो आहे, रब्बुल आलमीन सां वाइदो कयो आहे। उन वाइदे खे निभायो, मस्जिदूं आबाद कयो,
पंहिंजूं दिलियूं आबाद कयो, पंहिंजे कटियल क़ल्ब जो मुंहिंजा अदा इलाज कयो, रब करीम जे ज़ात बाबरका जे दरबार में झुको, फराइज़ अदा कयो, नवाफिल अदा कयो, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि खे अदा कयो, आका इनामदार जी दामन खे चिंबड़ी पओ, उन वाइदे खे निभायो त इंशाअल्लाह ताला तव्हांजा असांजा बि बेड़ा पार थी वेंदा। मां अर्ज़ कयो त नेकनि सालिहनि अल्लाह जे प्यारनि बाननि वाइदा निभाया, असां खां त मुर्गो विसरी वियो आहे। मूंखे हिकिड़ो इन सिलसिले में वाक़ियो यादि थो अचे, मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। मुल्तान शरीफ़ जो कामिल बुज़ुर्ग हज़रत गौसल आलमीन गौसे बहावल हक़ मुल्तानी सभई जो रहमतुल्लाह अलैह पंहिंजे सॻे मामे जो मुरीद आहे। संदुन मुर्शिद सॻो मामो अथनि ऐं संदुन मामो वरी हज़रत पीरान पीर जनाब दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जो मुरीद आहे। गौसल आलमीन जीअं जो ॼमे थो नंढड़ो आहे, भेण जो पुट आहे, अल्लाह जो बानड़ो पंहिंजे भाणे जेके खणी गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में पेश थो करे। साईं हे मुंहिंजो भाणे जो आहे, हिनखे दुआ था कर। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैह गौसल आलमीन खे पंहिंजे हथनि मुबारकनि में खणी पंहिंजे वात मुबारक मां लुआब कढी आहे, लुआब कढी उनजे वात मुबारक में विधी आहे ऐं दुआ कई आहे। पाण फरमाइनि था हिन जवान जे हथां दुनिया जो तमामु घणो हिसो फैज़ हासिल कंदो। असांजे सिंध में ॾिठो वञे त जेकॾहिं घणे खां घणा मुरीद आहिनि त हज़रत गौसल आलमीन मुल्तान शरीफ़ वारे जा आहिनि। पुराणी सिंध जे हदुनि मुल्तान खां वठी करे अवा खारे छाण ताईं हलिया वञो ऐं हिन पासे नगर पार कर टपी वञो, जोधपुर जैसलमेर ताईं हलिया वञो, हर इलाइक़े में, हर तालके में, हर ॻोठ में तव्हांखे हज़रत गौसल आलमीन जा मुरीद मिलंदा। इन अल्लाह जे बांदे पूरे बर्रे सगीर जे हिन आम हिस्से जो घोड़े ते चढ़ी सफ़र कयो आहे, घर घर वञी ख़ुदा जे बाने अल्लाह जे मख़लूक खे फैज़ पहुचायो आहे। हिकिड़े ॾिहाड़े उन अल्लाह जे बाने खे ख़्याल अची वियो, पोढ़ड़ो आहे, पीरी आहे, मुल्तान शरीफ़ में पंहिंजे दरबार वारी मस्जिद शरीफ़ में अंदर दरवाज़ो बंदि करे सजदे में किरी पियो आहे, ज़ारो क़तार रोई रहियो आहे। ख़लीफ़ा परेशान, औलाद परेशान, सभु परेशान। अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे, एतिरो साईं कॾहिं बि कोन रुना आहिनि, अॼु अलाए छो था रोअनि पिया, पर कंहिंखे जुरत बि कान पई थिए। हज़रत शाह रुकने आलम रहमतुल्लाह ताला अलैह संदुन पोटड़ो आहे, अञा जवान बि कोन थियो आहे, 10-12 सालनि जे जमार जो आहे। उनजो गौसल आलमीन वॾो ख़्यालु कंदा हुआ, लिहाज़ कंदा हुआ, प्यारो बि हो। सभिनि सलाह कई आहे त असां कोन था पुछूं, पोटे खे मोकिलियूं, ॾाॾे खां पुछे छो थो रोईं। हज़रत शाह रुकने आलम रहमतुल्लाह ताला अलैह शाह रुकनुद्दीन दरवाज़ो खोले अंदर वियो। ॾाॾे साईं जेको सजदे में पियो आहे तंहिंखे कुल्हे खां वठी उथारे चयो, ॾाॾा छो थो रोईं? हज़रत गौसल आलमीन रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था, अब्बा अॼु वेठे वेठे ख़्याल आयो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जनी आलम अरवाह में फरमायो हो, अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब आहियां या न? उन टाइम ते सभिनी चयो हो कालू बला। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खे मञियो हो त तूं असांजो रब आहे। मञण खां बाद में सभिनी अल्लाह जे दरगाह में 2 सजदा कया हा। हिकिड़ो सजदो कयो हो त तूं असांजो रब आहे, ॿियो सजदो इन जे लाइ कयो वियो हो त मौला शुक्र जो असांखे तो हाओ करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। हिकिड़ो ख़ुदा जे रबूबियत जो सजदो हो, ॿियो शुक्र जो सजदो हो। ओ मुंहिंजा प्यारा पोटड़ा रुकनुद्दीन, अॼु मूंखे ख़्याल आयो आहे त हिकिड़ो सजदो त यादि आहे, पर ॿियो सजदो अलाए कयो हुम, अलाए कोन यादि कोन्हे, तॾहिं थो रोवां। आलम अरवाह वारे ॿिए सजदे जी गिनती आहे त हो कयो हुम, अलाए कोन। पहिरों त यादि आहे, पर ॿिए जो यादगिरो नथो बीहे। हाय हाय, अल्लाह वारनि तां कुर्बान वञिजे। मुंहिंजा सोना हज़रत शाह रुकनुद्दीन रुकने आलम रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे
हिकिड़ो सजदो कयो हो, पोइ हिकिड़े सजदे खां पोइ तव्हांजो रूह मुबारक वेही रहियो हो। पर ॾाढा मां शाहिद आहियां, ॿियो सजदो मूं तव्हांखे वठी अल्लाह जे दरगाह में करायो हो। अवां जे इन ॿिए सजदे जो गवाह मां आहियां। मुंहिंजे विसासत सां तव्हांखे ॿियो सजदो नसीब थियो। मुंहिंजा अदा ॾाढो गौस आहे, पोटो वरी कुतुबुल आलम आहे। अंदाज़ो कर, गौर कर मुसलमान, औलिया अल्लाह जो केॾो वॾो मक़ाम आहे। जंहिंखे आलम अरवाह वारो वाइदो यादि बीठो आहे। ख़ुदा जे इबादत में मगन मस्त लॻा पिया हुआ। सारी राति पंहिंजे रब खे यादि करे ख़ुदा जे ज़ात बावरका जूं इबादतूं कंदा हुआ। अफ़सोस आहे असां मुस्लमान खे जो असां पंहिंजे ख़ालिक जो दर मटे विया आहियूं। नमाज़ूं आहिनि कोन, रोज़ा आहिनि कोन, नबी जी सुन्नत आहे कान, दीनदारी असां मां छॾाए वई आहे। रुगो नाले ख़ातिर मुस्लमान पाण खे सॾायूं पिया। अल्लाह ताला शल तव्हां असांखे पंहिंजे इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। खुदा जो फर्ज़ा हर हाल में अदा कयो, मस्जिदूं आबाद कयो, पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ॾियारियो, दीनदार बणिजी ॾेखारियो, नबी करीम जा सच्चा आशिक उम्मती थी ॾेखारियो। अहिड़ियूं शक्लियूं सूरतूं बणायो जो परे खां ॾिसजे चइजे सुभान अल्लाह, आशिक़े रसूल थो अचे पियो। अवां जे चेहरे ते सरकार जी सुन्नत हुजे, अवां जे मथे ते सरकार वारी सुन्नत वारी दस्तार हुजे, अवां जो उथण वेहण ॻाल्हाइण गुफ़्तगू सॼो सुन्नत मुताबिक़ हुजे, अवां सच्चा ऐं पक्का मुहम्मदी थी ॾेखारियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, सच्चा नबी करीम जा सिपाही थी ॾेखारियो। इंशा अल्लाह ताला अवां रुगो पेर ते आयो त हे बातिल फ़िरका अज़ ख़ुदि ख़तम थी वेंदा। बदमज़हबी छो फैली आहे? तव्हां असांजे बद अमली जे करे। जेतिरा बि सहाबा जा दुश्मन, अहल बैत जा दुश्मन, नबी करीम जे प्यारनि ग़ुलामनि औलिया जा दुश्मन, ख़ुदि नबी करीम जे अज़मत जा दुश्मन इन जे करे पैदा थिया आहिनि जो तव्हां असां बेअमल थी पिया आहियूं। मुंहिंजा भाउ, हो तव्हां ॾे सोणियूं सूरतूं खणी, डिघियूं ॾाढ़ियूं, वॾा पटका, वॾा मदरसा, वॾा वॾा प्रोग्राम खणी, क़ुरान हथ में खणी, अल्लाह रसूल करिए ॻाल्हियुनि खां सां ॿी का ॻाल्हि तव्हां ॼाणो कोन था कनि। दीन की बातें, दीन की बातें। मुंहिंजा प्यारा दोस्त, तव्हां भोरड़ा भारड़ा सादा भुलिजी था वञो वेचारा नेक सालिह बाना। पर इहा तव्हांखे ख़बर कान्हे का त ज़ियाबुन फी सियाबिन, इहे इंसानी लिबास में बघड़ आहिनि, बघड़ जेके तव्हां ई असांजे ईमान खे लुटण जे लाइ कई वेस मटाए अचनि था पिया। तो में जेकॾहिं उहा थूम हुजे, तो में उहा दीन जी ॼाण हुजे, तो में अमल हुजे, नेक हुजी, मस्जिदूं आबाद करी, तूं अल्लाह अल्लाह कंदड़ हुजी, त मुंहिंजा प्यारा भाउ, तोखे को बि बदमज़हब फेराए कोन थो सघे। तो पंहिंजे ज़मीन खे ख़ाली रखियो आहे, तुंहिंजे ज़मीन में मुहबत जो ॿिज विधल कोन्हे को, ईअं ज़मीन बंजर पई आहे। पोइ जेको अचे थो, को अधड़ी पोखे थो वञे, को जंतर पोखे थो वञे, को बबुर पोखे थो वञे, को कांडेरा पोखे थो वञे, तो वारी ख़ाली ज़मीन आहे, ॿिज जे करे उहा फसल पोखे पैदा थी करे। पर जेकॾहिं तुंहिंजे दिलि में गुलाब जा गुल अॻे ई फुटा पिया हूंदा त कंहिंजो ॿिज असर कंदो ई कोन को। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाँ तो चार यार दोस्तो, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, पंहिंजी अमली ज़िंदगी सुठी कयो। त हिकिड़ो इहो वाइदो हो जेको आलम अरवाह में अल्लाह ताला रूहनि खां वरितो आहे। अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब न आहियां? सभिनि चयो हा। ऐं ॿियो उहो वाइदो आहे जंहिंमें न को तूं हुए, न को मां, न को नंढो न को वॾो, न को सहाबी, न को इमाम, न को पीर, न को फ़कीर, को बि कोन हो, सिर्फ़ अल्लाह जा नबी हा। जेको आम ख़ल्क़ खां ख़ुदा वाइदो वरितो सो पंहिंजे रबूबियत जो, ऐं जेको मख़सूस जमात खां वाइदो वरितो वियो उहो वरी कंहिंजो ॿुध। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ। ऐं प्यारा नबी आओ, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे नबूअत बि ॾींदुसि, किताब बि ॾींदुसि, हिकमत बि ॾींदुसि। सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम,
मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे ॿुधायां थो, अव्हां वटि अव्हां खां बाद में अज़मत वारो रसूल ईंदो जेको तव्हां जे किताबनि जी अव्हां जे शरीयतुनि जी तस्दीक अची कंदो। अव्हां जेको बि पैगाम खणी आया हो ओ अल्लाह जो प्यारो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची उन जी तस्दीक ऐं ताईद फरमाईंदो। उन जे लाइ मां तव्हां खां हिकिड़ो वाइदो थो वठां, या अल्लाह कहिड़ो, लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह, वाइदो इहो थो वठांव त उहो महबूब जॾहिं बि अचेव त उन ते अव्हां ईमान बि आणिजो, उन जा मददगार बि थी पइजो। सेवण वारा हिकिड़ो मसइलो मूंखे सम्झायो जेको अञा मां सम्झी न सघियो आहियां, अव्हां अॼु सम्झायो मूंखे, तव्हां भला रंग जा पाड़ेसरी आहियो। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु खे इल्म आ, अल्लाह ताला आलिमुल गैब व शहादत आ। खुदा तबारक व ताला खे इहा ख़बर आ, बल खुदा ताला खे मालूमात आ, इल्म आ, खुदा जो ज़ाती इल्म आ, क़दीम इल्म आ। त जॾहिं मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ़ फरमा थींदा, महबूब जॾहिं ईंदो, अल्लाह खे ख़बर आ त उन टाइम ते ज़ाहिरी तरह को बि नबी कोन हूंदो। या खुदा खे ख़बर कान हुई? कावड़िया हो छा? मूंसां ॻाल्हायो महिरबानी करे। हा ऐं न जी वर्दी ॾींदव त मां बि थोरो रिढ़ंदुसि, हलंदुसि। जे अव्हां ईअं चुप वेठा हूंदो, न को हाओ न को न, त पोइ मां बि थधो थी वेंदुसि। तव्हां जे करे वर्दी जो सभई गॾिजी वर्दी जो त अल्लाह खे इल्मु हुयो, अञा बुलंद आवाज़ सां कहिड़ो इल्मु हो त जॾहिं नबी पाक ईंदा उन टाइम ते को बि नबी दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिरी हयाती सां कोन हूंदो। इहा ख़ुदा खे ख़बर आहे न। मूंखे ख़बर आहे त फलाणो फलाणो मौलवी सेवण में कोन्हे, पोइ मां चवां साईं अब्दुल मौलवी फलाणे खे त वठी आ, ख़बर बि हुजे, ऐं पोइ साईं खे चवां साईं फलाणे खे वठी आ, त या बेवकूफ़ी आहे मुंहिंजी। जॾहिं मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे त कोन्हे, सेवण में आहे ई कोन, वियो। हाणे जॾहिं कोन्हे को त मां कीअं चवां मौलवी साहब खे त कोन्हे पर वठी चईंसि। हा बेख़बरी हुजे, इल्मु न हुजे, मालूमात न हुजे, अणॼाण हुजां, पोइ चई सघां थो अबा फलाणे खे वठी आ, तव्हां चवंदोसीं हिते कोन्हे को। बाक़ी जॾहिं मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे त कोन्हे ऐं वरी पोइ चवां त वठी आ, त इहो मुंहिंजो चवणु ग़लती आहे। अल्लाह पाक जी ज़ात बिला तशबीह तो अर्ज़ कयां, अल्लाह पाक खे ख़बर आहे, रब ताला जो इल्म आहे। ख़ुदा ताला पंहिंजे क़दीम इल्म सां ॼाणे थो त जॾहिं आमना जो लाल ईंदो तंहिं वक़्त में 1.25 लख नबियनि मां को बि कोन हूंदो, सभु नबी हिन दुनिया खे छॾे चुका हूंदा। महबूब ईंदो त मैदान ख़ाली हूंदो, जॾहिं हबीब ईंदो त सभु नबी विया चुका हूंदा। हाणे वरी पाण पियो चए त ओ नबी ओ तव्हां वटि जॾहिं नबी अचेव त ईमान आणिजोसि। वाह मौला, ख़बर बि थी हूंदा बि कोन, सभु नबी हलिया विया हूंदा, नबी करीम ईंदो बि पोइ हाणे कीअं थो चवीं त ईमान आणिजोसि? मसइलो आहे ॾुखियो न ॾुखियो इहो, जेको अॼु तव्हां असां सम्झी हिक ॿिए खे सम्झाए वियासीं त इंशाअल्लाह ताला बसि सभु मसइला हल थी वेंदा। मुंहिंजो सवाल सम्झो अथव? सवाल बि सम्झजो, छो त असांखे शौक़ु रुगो सुभान अल्लाह जो हूंदो आहे, सम्झ मिड़ी घटि कंदा आहियूं। साईं असांजो बुलबुल मदीना फरमाईंदा आहिनि न त हिकिड़ो असांजो यार वियो गुज़ारे, पोइ मुंहिंजी लाइ वसियत कई त इन खे चइजो त मुंहिंजो जनाज़ो पढ़े। पोइ छा हुनजा पुट मूंखे वठण आया, साईं बाबो गुज़ारे वियो आहे जनाज़े ते हल। साईं फरमाईंदा आहिनि मां जो हुते वञा, जनाज़ो जंहिंमहिल खयऊं त मौलूदी हा, चयोसीं असां मौलूद पढ़ूं जाइज़ आहे? पोइ चयो माना हा भाउ बिल्कुलु, मौलूद नबी जी नात आहे, लाश हुजे जनाज़ो हुजे छा बि हुजे भली पढ़ो। त हाणे हो लाश कुल्हे ते खणी रवाना था, मौलूदन कन ते हथ रखी चयो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अॼु आस असांजी पुनी आहे। सम्झो था अलाए न?
सब कहजो बड़ा है वडेरो मोआ हिनन जी खुदा आस पुजाई आ शुक्र अल्हम्दुलिल्लाह इन दी का सिका पे ते मरे त सा खुश थियूं मकसद आहे त मौके सा महल सा हर गाल कबी आ मुंहिंजा प्यारा भाव दी जेका जंहिं जाइ ते गाल ठहंदी उते कबी सो रुगो सुभान अल्लाह ते ज़ोर बि न ॾियो सम्झण जी कोशिश भी कजो मुंहिंजो सुवाल सम्झ में अचेव थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे लाइ अल्लाह ताला वाइदो थो वठे त जॾहिं मुंहिंजो महबूब अचेव ऐं नबीओ त मुंहिंजे नबी ते ईमान आणिजो हालांकि ख़ुदा खे ख़बर आहे इल्म आहे त जॾहिं नबी पाक ईंदो त सभु नबी तशरीफ़ वठी विया हूंदा हिन दुनिया खे छॾे चुका हूंदा हाणे ख़ुदा खे ख़बर आहे त को न हूंदा पियो छो पियो वाइदो वठे दुरूद पढ़ त ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि प्यारा दोस्तो अज़ीज़ो इन जाइ ते ॿ ॻाल्हियूं आहिनि ॿ मसइला आहिनि ॿिन्ही ॻाल्हि खे अल्लाह पाक जे प्यारनि बाननि लिखियो आहे तफ़सीरनि लिखियो आहे मुहद्दिसनि लिखियो आहे आलिमनि बयान कयो आहे मां तुंहिंजे ख़िदमत में बयान थो कयां पहिरीं पहिरीं बुनियादी ॻाल्हि आहे त अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो फरमाइण को बेकार कोन्हे इन में हिकमत आहे इन में राज आ केड़ो राज आ अल्लाह ताला खे हा त ख़बर आ त सब नबी जहान छॾे विया हूंदा महबूब जॾहिं ईंदो त सब नबी हिन दुनिया मां हलिया विया हूंदा पर अल्लाह पाक खे इहा बि ख़बर आ अल्लाह जे इल्म में इहा ॻाल्हि त हिकिड़ो उहो बि ॾिहाड़ो थींदो जो यतीमनि जो यार अर्शे मुअल्ला ते ईंदो हाओ या न पर जॾहिं ईंदो त अव्वल बैतुल मक़दस में इन 1.25 लख नबियनि खे निमाज़ पढ़ाईंदो अल्लाह ताला फरमाए थो मां अॻुवाट ई चई थो छॾियां त तव्हांखे दुनिया मां खणी बि छॾियां अवां भली दुनिया मां हलिया बि वञो पर जॾहिं आमना जो लाल ईंदो तव्हांखे क़ब्रुनि मंझां वरी उथारींदुसि ऐं नबीओ तव्हां क़ब्रुनि में जहिड़ा आहियो पर वरी तव्हांखे दुनिया में आणे मुहम्मद मिठे जे पुठियां निमाज़ पढ़ाईंदुसि अवां खे उते अमली तरह ऐलान करणो पवंदो त मुहम्मद असांजो बि रसूल आहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या दस्तगीर यार आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह या गाल कहिया फरमान था नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर नमाज अक्सा में था यही सर आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्ता खड़े हैं हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे अज खुदा ताला जे ज़ात बाबरकात के मेरा जवारी रात सॼे जहान जे आॾो हीअ ॻाल्हि ज़ाहिर करणी आहे त जेके नबी सग में नबूअतूं हलाए विया हा रिसालतूं हलाए चुका हा उम्मतुनि जा मालिक हा अॼु सभु ॿाहूं ॿधी आमना जे लाल मुहम्मद करीम जे पुठियां बीठा आहिनि जंहिं जाइ ते मुसल्ले ते मुहम्मद करीम जा कदम मुबारक लॻा पिया हा उन कदमनि वारी जाइ ते सभिनि नबियनि जा सिर झुकिया पिया हा हाणे अवां पंहिंजी ॻाल्हि ते फिरी अचो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ग़लति ॻाल्हि कान कई न त तव्हांजे वक़्त में ईंदो चओ तव्हांजे वक़्त में असां त ज़ाहिर खे ॾिठोसीं पर ख़ुदा ताला जो फेल हिकमत खां खाली न आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम पोइ ईंदो तव्हां वटि उहो कॾहिं आयो उहो दुनिया ॾिठो त मेराज वारी रात हबीबन करीमन जी ज़ात सॼे जहान खां मथे थो वञे पियो पर पहिरीं पहिरीं नबियनि खे निमाज़ पढ़ाए उन खां बाद मुहम्मद मुस्तफा जी सवारी मथे थी वञे पई ऐं सभिनि नबियनि नबी पाक जे पुठियां नमाज़ पढ़ी अबा नमाज़ पढ़बी आहे त छा चइबो आहे नियत कम नमाज़ पुठियां पेश इमाम जे छा चइबो आहे नियत कम नमाज़ ॾाढे जो पुठियां पेश इमाम जे पंहिंजे पेशवा जे पुठियां त नबी पाक अलैहिस्सलाम जॾहिं नमाज़ पढ़ी रहिया आहिनि त सभु नबी चवनि पिया पुठियां मुहम्मद मुस्तफा जे
सब नबी करीम खे पंहिंजो पेशवा तस्लीम कनि था पिया। पोयां बीठा हन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको यतीम हो। अड़े जॾहिं मके जे गलनि में घुमे त यतीम आ। हाँ, मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात अञा हिन दुनिया जे तख़्ते ते न अचे। यतीम वारी ॻाल्हि त बाद जी आ, अञा अबे अम्मा वटि बि कोन आयो आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात अञा दुनिया जे तख़्ते ते पेर कोन घुमाया हन, पर अल्लाह पाक जो जेको अज़ली अबदी कलाम आ उहो अॻे ई पियो चए वरफ़ाना लक ज़िक्रक। ऐं मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। जॉन अचे ई कोन पियो, अॻे ई ऐलान पिया थियनि। इहा मुंहिंजे नबी करीम जी अज़मत आहे जो अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम खे ख़ुदा ताला बि फरमाए लतुमिनुन बिही, जॾहिं बि मुंहिंजो महबूब पाक अचे त उन ते ईमान आणिजो, वल तंसुरुन्नह, ऐं हुन जा मददगार बणिजी पइजो। कालू अक़ररना, सभिनि जो हाउ मौला असांखे इक़रार आहे, असां क़बूल था कयूं त जॾहिं बि नबी पाक ईंदो असां हुन जे मथां ईमान आणींदासीं। नबी चवे इक़रार कयुमि, हाणे त शक कोन्हे न दा। कालू अक़ररना, सभिनी नबियनि चयो मौला असां इक़रार कयोसीं। काल फशहदू, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबियनि सगोन खे फरमाया हाओ तव्हां इक़रार त कयो, पर मां रब थो चवां हिक ॿिए ते शाहिद थियो। भला हिक ॿिए ते शाहिद मुते थे, शाहिद को तव्हां ते थे जो असां में एहतिमाल आहे त फिरी सघूं था पिया। नबीअ में फिरण जो एहतिमाल ई कोन्हे को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कीअं थो फरमाए त इक़रार खां पोइ बि हिक ॿिए ते शाहिद थियो। फशहदू, ऐं प्यारा नबी हिक ॿिए जे मथां शाहिद थियो। ठीक आहे साईं, असां हिक ॿिए ते शाहिद आहियूं। आदम अलैहिस्सलाम शीश ते शाहिद, शीश अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम ते शाहिद, नूह अलैहिस्सलाम हज़रत दाऊद ते शाहिद, हज़रत दाऊद हज़रत इब्राहिम ते शाहिद, हज़रत इब्राहिम हज़रत इसहाक ते शाहिद, हज़रत इसहाक हज़रत इस्माइल ते शाहिद, हज़रत इस्माइल मूसा अलैहिस्सलाम ते शाहिद। अहिड़े तरीक़े सां सभु नबी हिक ॿिए ते शाहिद थी विया। हाणे त ॻाल्हि पकी आहे, पर न, अल्लाह ताला फरमाए थो वा अन मअकुम मिन शाहिदीन। ऐं प्यारा नबी अवां हिक ॿिए ते शाहिद, पर मां वरी तव्हां सभिनि जे मथां शाहिद। हालांकि नबीअ जो इक़रार ई काफ़ी हो, पर जेकॾहिं भला अञा ॻाल्हि पकी करणी आहे त हिक ॿिए जे मथां शाहिद था, वरी बि ॻाल्हि काफ़ी आहे। पर न, इक़रार आहे, उन खां पोइ नबी नबियनि ते शाहिद आहिनि, उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए थो मां वरी तव्हां ते सभिनि ते शाहिद आहियां। हाणे त ॻाल्हि पकी थी वई न दा, पर न, अल्लाह ताला जी ज़ात अॻिते फरमायो फमन तवल्ला बाद ज़ालिक फउलाइक हुमुल फासिकून। नोटिस हणी छॾियो, अल्लाह ताला ऐलान करे छॾियईं फमन तवल्ला बाद ज़ालिक, इन वादे खां पोइ, इक़रार खां पोइ जेको बि फिरियो, केर बि फिरियो, अल्लाह ताला फरमाए थो फउलाइक हुमुल फासिकून, उहो फासिकनि जे जमात में शामिल थी वेंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे अज़मत मुस्तफ़ा ज़ाहिर करणी आहे, दुनिया जे आॾो ज़ाहिर करणो आहे त जेको पंहिंजे दौर में चवाए थो ला इलाहा इल्लल्लाह, आदम सफ़ीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, इब्राहिम ख़लीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मूसा कलीमुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ईसा रूहुल्लाह, ये सब नबी पंहिंजे मथां कलमा भराइनि था पिया। पर जॾहिं यतीमनि जो यार थो अचे पियो, सभु नबी पंहिंजा कलमा फिटा करे चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तमाम जो तमाम नबी पंहिंजूं शरीयतूं, पंहिंजा क़ाइदा, पंहिंजा कानून फिटा करे पंहिंजे उम्मत खे चवनि था सभु असां सूधा गॾिजी मोहम्मद मुस्तफ़ा ते कलमो भरियो। ॾिसो मुंहिंजे प्यारे महबूब जी अज़मत जो ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब जे अज़मत जो ऐलान नबियनि खां पियो कराए। सॼो क़ुरान मुंहिंजे महबूब जे अज़मत सां भरपूर आहे। मुंहिंजा अदा
मुखालफीन चवंदा आहिनि त अहले सुन्नत वारा रुगो बैत पढ़ंदा आहिनि, शहर पढ़ंदा आहिनि, क़ुरान कोन पढ़ंदा आहिनि। असां निज क़ुरान पढ़ंदा आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउ अल्हम्दुलिल्लाह चओ त क़ुरान हक़ आहे। सभई चओ क़ुरान, ज़ोर सां चओ क़ुरान। अल्हम्दुलिल्लाह असीं बि क़ुरान था पढ़ूं पिया, पर हुननि जे क़ुरान पढ़ण में असांजे क़ुरान पढ़ण में फ़र्क़ु आहे। हू क़ुरान पढ़ंदा आहिनि पर क़ुरान जी माना फेराईंदा आहिनि। असीं माना कोन था फेरायूं, असां तव्हांखे उहा क़ुरान जी माना ॿुधायूं था जेका क़ुरान जो रूह आहे। छा क़ुरान में नबीअ जी तौहीन आहे? ॾाढे ॿुधायो, ज़ोर सां बयानु कयो। छा क़ुरान में अल्लाह जे बाननि जी तौहीन आहे? अल्लाह वारनि जी गिला आहे? इहो कहिड़ो क़ुरान आहे जो क़ुरान पढ़ी देवबंदी वहाबी नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक चवनि का ताक़त कान्हे कलंदर में, का ताक़त कान्हे भिटाईअ में, का ताक़त कान्हे दस्तगीर में, इहे त मरी ख़तम थी विया, कुझु बि न आहे, तौहीन कनि। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। ताज़ो हिकिड़ो किताब हाणे वहाबनि छापियो आहे, उहो मुंहिंजे लाइब्रेरी में मौजूदु आहे। उन्हनि चयो आहे त तव्हां चवंदा हो त पीरान पीर दस्तगीर आहे। अरे छाजो दस्तगीर आहे? हुन जा त हिकिड़े बादशाह हॾा बि क़बर मां कढाए सारे उछलाए छॾिया हा। पीरान पीर जी क़बर ई ख़ाली आहे, जंहिंजा हॾा सड़ी आहे, सो तव्हांजो दस्तगीर किथां थींदो? नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अवां खां मां पुछां थो त हज़रत पीरान पीर जी तौहीन आहे या न आहे? 2 साल 3 थिया हज़रत लाल शहबाज़ कलंदर साईं रहमतुल्लाह जो कुबो शहीद थी वियो। तव्हांखे त ख़बर आहे, हा हो न बा? अची वहाबी छिता था अबा ॾिठव कलंदर तव्हां पंहिंजो कुबो ई कोन बचायो, तव्हांखे कीअं मदद तव्हांजी कंदो? अव्हां खे कीअं अल्लाह वटां पुट वठी ॾींदो? अव्हां जे लाइ वरी कहिड़ियूं दुआऊं घुरंदो? जहिड़ो निभागनि जो गिह में टुकुर भॼी पियो। हिकिड़ो दफ़ो कलमो त भरजो। अबा इन कलमे जो अथव कसम, सच ॿुधायो अल्लाह खे ताक़त आहे या न आहे? कई मस्जिदूं शहीद थी पवंदियूं आहिनि, माण्हू दॿिजी मरी वेंदा आहिनि, पोइ अलाह बि कोन थो बचाए, तंहिंजी माना अलाह खे ताक़त कान्हे? ॻाल्हायो। डोकरी जे भर में 5-8 साल थींदा हिकिड़े दरगाह ते का सुखा हुई, मोटिया दादू कैनाल सां पे बस आई, गाॾी वञी ख़ैर जो टायर आड भॼी पई, दादूअ में हिकिड़ी माण्हू शहीद थी विया, चाड़ा मरी विया। अची वहाबनि खे वारो रुगो ॾिठो आहे, पीर खे सुखा ॾेई आया त बि पीर कोन बचाया। अवा पढ़ियो हूंदो तुर्की जो जहाज किरियो हो, हाजी हज ते विया हा, हज करे मोटिया पे आया 300 हाजी हा जेके अरफात भेटे ताज़ा अची रहिया हा। तुर्कीअ जो जहाज हो, किरियो, हिकिड़ो बि न बचो, सभु मरी विया। पोइ चइबो त अलाह जे दरबार मां हाज़िरी ॾेई पिया, पोइ अलाह बि कोन बचाया, ख़ुदा खे बि ताक़त कान्हे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। अल्हम्दुलिल्लाह असां अहिड़ा बेअदब कोन हो जो ख़ुदा जे लाइ चऊं। अब हाओ या न? तव्हां बेअदबी कोन कंदव न? ख़ुदा जी मनशिया, ख़ुदा जी मर्ज़ी, ख़ुदा जी इरादो, उन्ही खे को तब्दील करे कोन सघंदो आहे। मुंहिंजा अदा न को इन में कलंदर शहबाज़ जे ताक़त जी कमी आहे, न को इन में औलिया अल्लाह जी कमज़ोरी आहे। ख़ुदा ताला खे ईअं करिणो आहे, पोइ जॾहिं अल्लाह कंदो आहे त अल्लाह वारो बि उन में राज़ी हूंदो आहे। अल्लाह जी मर्ज़ी आहे त कलंदर जो कुबो किरे, हाओ या न? कलंदर छा चवे त न केरा आहे? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। अल्लाह ताला चवे त मुंहिंजी मर्ज़ी आहे, इरादो आहे त कुबो किरे, पुराणो किरे त वरी सोहणो ठहे, हाओ या न? पोइ हज़रत कलंदर शहबाज़ छा चए त न न मां तुंहिंजो चवण न कंदुसि, तूं केरा आहे त मां तिरियूं ॾेई बीहां। अल्लाह जो बानड़ो त चवंदो आहे मुंहिंजा मौला, मुंहिंजो सिर बि तुंहिंजो, मुंहिंजी जान बि तुंहिंजी, जीअं वणे तीअं कर। हिनखे त ख़बर ई कान्हे का, न का औलिया जे अज़मत जी ख़बर आहे, न को ख़ुदा जे शान जी ख़बर आहे, न को कुदरत जो पतो आहे हिनखे। अल्हम्दुलिल्लाह ख़ैर इहो मुंहिंजो मौज़ू कोन्हे। मां अर्ज़ पे कयो त अल्हम्दुलिल्लाह असां हर शइ क़ुरान मां तव्हांखे साबित करे ॾेखारियूं था पिया। हो क़ुरान पढ़ी ग़लति माना कंदा आहिनि, माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात वारनि खे बि क़ुरान ईंदो आहे, सही तोखे पढ़ी ॿुधायूं था ख़ुदा जे क़ुरान पाक छा फरमायो आहे। दुरूद पढ़ंदो हल, मुंहिंजे मोहम्मद अरबी जो शान ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ।
प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी अजमत जे लाइ खुदा ताला जो प्यारो नबी हजरत ईसा अला नबी अलैहि सलातो सलाम ऐलान थो करे, इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। अल्लाह जो प्यारो नबी ईसा अला नबी अलैहिस्सलाम फरमाए थो, ऐ बनी इसराइलो, मां तव्हां ॾे अल्लाह जो रसूल थी आयो आहियां, अल्लाह पाक जे दरबार मां तव्हां ॾे ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। ऐं व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बादी, ऐं उन प्यारे रसूल करीम जी बि तव्हांखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां जेको मूंखां पोइ अचेव थो, इस्मुहु अहमद, जंहिंजो नालो आहे अहमद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत ईसा अला नबी अलैहिस्सलाम मुझे महबूब पाक जो नाम नामी इसमें गिरामी ॿुधाए करे दुनिया जे आॾो अज़मत नबी जी ज़ाहिर करे रहियो आहे। ऐं दुनिया वारो हिन नाले वारो नबी पाक अलैहिस्सलाम अचेव थो, ईअं खणी सम्झ त 1.25 लख नबी मुझे मोहम्मद करीम जे अज़मत जा ख़तीब हा। आदम खां वठी ईसा ताईं हर नबी मुझे नबी करीम जे अज़मत जो ख़ुतबो पढ़ियो आहे। आदम अलैहिस्सलाम ख़ुतबो पढ़ियो आहे, शीस अलैहिस्सलाम ख़ुतबो पढ़ियो आहे, नूह नबी ख़ुतबो पढ़ियो आहे। रुगो ख़ुतबा कोन पढ़िया अथनि, पर हर दौर में नबियनि ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त मुस्तफा जे नूर उन्हनि जी मदद कई आहे। अगर नामे मोहम्मद रा नयावर दे शफी आदम, अगर नामे मोहम्मद रा नया वरदे शफी आदम, न आदम याफ्ते तो बहा न नूह ज़गर को न जईना। आदम खे माफ़ी पई मिले त मुस्तफा जे नाले जे सदके, जे नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो पियो तरे त मुस्तफा जे सदके। जवाहरुल बिहार वारे लिखियो आहे, अल्लामा यूसुफ नबहानी, अल्लामा शहाबुद्दीन ख़फ़ाजी लिखियो आहे, मुंहिंजा अब्दा अल्लामा ज़रकानी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, तमाम उलमा लिखनि था जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत नूह खे फरमायो हो, ऐं प्यारा नूह बेड़ो ठाहे, अल्लाह जे प्यारे नबी बेड़ो ठाहियो, अल्लाह जे नबी सां नबी खे मञण वारा बेड़े में चढ़िया, ज़मीन फाटी, आसमान तां मींहुं वसणु शुरू थियो, सॼो मुल्क पाणी पाणी थी वियो, ख़ुदा जे नबीअ जो बेड़ो मथे चढ़ंदो हुयो। जॾहिं सॼे मुल्क में पाणी पाणी हुजे, बेड़ो हाणे बस सफ़ा बस ज़रड़ो पियो ॾेखारिजे। हवा बि लॻी, हवा जो लॻी त नूह अलैहिस्सलाम जे बेड़े लुॾणु शुरू कयो। माण्हुनि चयसि, नूह असांखे ॾटा ॾेई ॿेड़ीअ में चाढ़ियो थी, हाणे त पाण बि वञे थो, असां बि वञूं था ॿेड़ी खे त बीहार। हेड़े आड़ा पाणीअ में जे ॿेड़ी वई त विया, अल्लाह जो नबी सजदे में किरी पियो आहे। या अल्लाह ही कौम छा चऊं, तुंहिंजो वाइदो सचो आहे, बेड़ो लुॾण खां बसि थिए, ॿुॾंदो कोन मूंखे पक्का, पर हे कच्चे अक़ीदे वारा माण्हू हिन खे कीअं पक थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे रवानो फरमायो आहे, ऐ प्यारा जिब्रील वञो मुंहिंजे नूह नबीअ खे वञी चओ, उक्तुब अलैहि इस्म हबीबी मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ प्यारा नूह, इन बेड़े जे मथां मुंहिंजे महबूब मुहम्मद जो नालो लिखणु तुंहिंजो कमु आहे, बेड़े खे बीहारणु मुंहिंजो कमु आहे। हाय हाय, हजरत नूह अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इसमें गिरामी बेड़े जे तख्ते ते लिखियो आहे मुहम्मद। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद कंहिंखे चइबो आहे?